अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। बढ़िया है पुत्र। हाँ बा जब छुट्टी हुई वरी पुत्र जी मोटी है। अज राजा छुट्टी हुई। हाँ अजब छुट्टी। हाँ अजब यार छा थींदो असांजे मुल्क जो, छा थींदो असांजे तइलीम जो। छा ते आहियो पुत्र, रक्शे ते या पंध आहियो? पंध आयासीं वयासीं पंध पंध आयासीं। अच्छा उस्ताद आया? उस्ताद किथे हुआ? हाँ बंद लॻो पियो स्कूल। अच्छा छा चयऊं उस्तादनि? उस्तादनि चयो त इहो 6 अक्टूबर ताईं मोकल आहे। 6 तारीख़ ताईं? अलाए कीअं हलंदो असांजो पाकिस्तान, ॿारनि जो मुस्तक़बिल पियो ख़राब थिए। पुत्र ही प्राइवेट स्कूल सभु खुलिया पिया आहिनि, सरकारी स्कूल सभिनी खे तालाबंदी लॻी पई आहे। भला जेकॾहिं उस्तादनि जो को प्रॉब्लम आहे, को मसइलो आहे त उनखे चङी तरह हल करे सघिजे थो न। भला तव्हां 10 या 12 बजे ताईं क्लास वठो, असां रोज़ शागिर्दनि खे एतिरो ख़र्च करे पंहिंजे बचड़नि खे स्कूल था मोकिलियूं, ऐं तव्हां रोज़ रोज़ भला तालाबंदी कयो था। ठीकु आहे तई भला 10 11 बजे ताईं पीरियड वठो, क्लास वठो ताईं, उन खां पोइ जेको तालाबंदी कयो। ईअं कनि न पुटु। हाणे असांजे हिकु त अॻे जो मुल्क थी वियो आहे पोइते, ॿियो तइलीम आहे कोन, वरी जेका आहे सा उनखे तबाही पिया कनि। चाचा उस्तादनि खे छा आहे, उस्तादनि जा ॿार त प्राइवेट में पढ़नि, मुस्तक़बिल त असां ग़रीबनि जो तबाह आहे। सच थो चई पुट। इहे जेके उस्ताद हींअर तालाबंदी कयो था तव्हांजे स्कूल जा, उन्हनि जा ॿार उन स्कूल में पढ़नि था तव्हां सां गॾु? प्राइवेट में था पढ़नि। तव्हां सां नथा पढ़नि? नथा पढ़नि। केॾी न बेहसी आहे त असां मिसकिननि जा ॿार रोज़ वञूं स्कूल जे दर तां मोटी अचनि, ऐं जेके तालाबंदी कयो था उन्हनि जा वरी पंहिंजा ॿार जेको आहे प्राइवेट स्कूलनि जा पढ़नि। हाणे पुट छा चयूं 6 तारीख़ ताईं? 6 तारीख़ ताईं बंदि आहे वरी। अच्छा पर तव्हां सॼो ॾींहुं छा कंदा? रुलंदा गिटियुनि में? ॿियो छा कंदासीं? रुलंदा, तव्हांजी तइलीम मुतासिर थींदी। हाणे बसि तव्हां ड्रेस मटे ईंदव ॿाहिरि घटि में धिका नहीं खाईंदव, रुलंदव ईअं न। हा भई शाम जो 1 कलाक ट्यूशन वठंदा आहियूं, ॿियो छा आहे? कंहिंखे चऊं? गवर्नमेंट क्लास हुजे न त उस्तादनि जो मसइलो हल कजे। भला गवर्नमेंट ठीकु आहे, भला अॻिते पुठिते करे उहे बि करे कुझु हिन जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, कुझु लचक ॾेखारीनि, कुझु गवर्नमेंट लचक ॾेखारे, कुझु उस्ताद साहिब लचक ॾेखारीनि, अॻिते पुठिते करे पाण में ठही वञनि। इहो त मसइले जो हल कोन्हे न पुट। त जेको तव्हां स्कूल बंदि करे, तालाबंदी करे वियो, तव्हां अस्पतालूं बंदि करे वियो, इहो त को सिस्टम न आहे न। गवर्नमेंट असां जी जीअं त जेके बि पॉलिसियूं आहिनि, जेके बि असांजे लाइ आहिनि, जेके असांजा इदारा आहिनि, उन मां असां पब्लिक आवाम खे को फ़ाइदो कोन्हे को। को फ़ाइदो कोन्हे को, चाहे अस्पताल हुजे, चाहे स्कूल हुजे, चाहे थाणो हुजे, चाहे भले कोर्टूं छो न हुजनि, पर गवर्नमेंट जा जेके बि आहिनि इदारा, उन मां असांखे त को फ़ाइदो कोन्हे न। हाणे गवर्नमेंट पंहिंजी ज़िद तां लहे, ऐं जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उनजा मुतालबा जेके आहिनि, जेको कया आहिनि, उनखे त पूरा करे ॻाल्हि स्टेज ते आणणु घुरिजे न। बाबा ठीकु आहे, असीं वेहूं था, इन ॻाल्हि खे सोचूं था, मसइलो हल करणु घुरिजे। मसइलो तव्हांजो हल कयूं था, ऐं तव्हां महिरबानी कयो मेन शइ अस्पतालूं तव्हां बंदि कयो था। मेन शइ असांजी तइलीम आहे। असांजो ॿार मजबूती काॾे ॾियनि? तव्हां तालाबंदी कयो था त घटि मां घटि 2 कलाक 2.5 कलाक तव्हां स्कूल पढ़ायो ॿार खे, कोन्हे खां पोइ तव्हां तालाबंदी कयो। अलाह कंदो त गवर्नमेंट खे बि होश ईंदो, पर इहो त मसइले जो हल कोन्हे न पुट। त असांजी तइलीम तबाह। नानी मरिया चंदी त भाउ जुमा कंहिं मुल्क खे आगे जेके तबाह करिणो आहे न त कुझु बि न कयो, उनजी जेको तइलीम तबाह कयो। तइलीम तबाह कंदा उहो मुल्क ऑटोमेटिक तबाह थी वेंदो। बसि अबा अलाह उस्तादनि खे बि हिदायत कंदो, ऐं असांजी सरकार खे भला हिदायत कंदो। अदा हल त पाण हली रांदि खेॾूं। हा पुट।